ख़बर वाक़ई ॾियूं पिया कराची खां। सिंध में पीपल्स पार्टी ख़िलाफ़ ठहंदड़ इतिहाद जो को बि पाइदार वजूद नाहे। आम चूंडुनि में अवाम अहिड़े इतिहाद खे ख़तम करे छॾींदो। इम्तियाज़ शेख जो चवणो त ॿोॾ ऐं कोरोना में उहे पार्टियूं कहिड़ी कुंड में लिकियल हुयूं। सिंध जो अवाम मतिलब परस्त पार्टियुनि खां वाक़ुफ़ आहे। नाज़रीन खे आगाह करे रहिया हूं। इलेक्शन कमीशन जल्द आम चूंडुनि जी तारीख़ जो ऐलान करे। मुखालिफ़नि खे इलेक्शन कमीशन सरकारी मुलाज़िमनि समेत अमलदारनि ते एतमाद नाहे। अॻूणे सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख जो चवणु हो त पाकिस्तान जो मुस्तक़बिल नौजवान लीडर बिलावल भुट्टो ज़रदारी सां लाॻापियल आहे। मुल्क जी माशी खुशहाली ऐं बेरोज़गारीअ जो हल फ़क़ति पीपल्स पार्टी वटि आहे। खे आगाह करे रहिया हूं। कराची खां सिंध में पीपल्स पार्टी ख़िलाफ़ ठहंदड़ इतिहाद जो को बि पाइदार वजूद नाहे। आम चूंडुनि में अवाम अहिड़ी इतिहाद खे ख़तम करे छॾींदो। इन जे वधीक तफ़सील मालूम कंदासीं। कराची खां चीफ रिपोर्टर शबीर लाशारी लाइन ते मौजूद आहे। जी शबीर लाशारी, ॿियो छा चवणो हो अॻूणे तवानाई वारे सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख जो? जी बिल्कुलु, तवानाई वारे अॻूणे सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख चयो आहे त सिंध में पीपल्स पार्टी ख़िलाफ़ ठहंदड़ जेको इतिहाद आहे उहो पाइदार नाहे, पाणी जे बुलबुले वांगुरु आहे। चवणो त आम चूंडुनि में अवाम हिन इतिहाद खे हिकु दफ़ो ॿीहर जेको आहे पाण ई ख़तमु करे छॾींदो। अॻूणे सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख जो वधीक चवणु आहे त तूफ़ानी जेको आहे ॿोॾ ऐं कोरोना में बि जेको आहे इहे पार्टियूं लिकियल हुयूं। हुन चयो त सिंध जा अवाम मतिलब परस्त पार्टियुनि जे किरदार मां जेको आहे चङी रीति वाक़ुफ़ आहिनि। हुन चयो त सिंध जा हज़ारे नौजवान इन्हनि पार्टियुनि जे करे ई अॼु बेरोज़गारी जो शिकार आहिनि। अॻूणे सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख वधीक चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जी मक़बूलियत मां जेको आहे ख़ौफ़ सबबु इहे पार्टियूं आम चूंडुनि मां जेको आहे फरार अख़्तियार करण लाइ ड्रामो रचाए रहियूं आहिनि। इलेक्शन कमीशन फौरी तौर ते आम चूंडुनि जी तारीख़ जो ऐलान करे। इम्तियाज़ शेख वधीक चयो त मुखालिफ़नि खे इलेक्शन कमीशन सरकारी मुलाज़िमनि समेत इलेक्शन स्टाफ ताईं जेको आहे कंहिं ते बि एतमाद नाहे। पाकिस्तान जो मुस्तक़बिल नौजवान लीडर बिलावल भुट्टो ज़रदारी सां वाॻियल आहे। जी ठीकु आहे शबीर लाशारी, वॾी महिरबानी कराची खां तफ़सील ॾिना।